नाज़रीन, पीर जो ॻोठ वेझो सदर जूं भटियूं में सूफ़ी औलिया जेदल फ़कीर कलोड़ो उर्फ़ शहीद बादशाह जो 272 सालियानो उर्स मल्हायो वियो। उन मौक़े ते सिंध जी सक़ाफ़ती रांदि मला मलाकड़े जा शानदार मुक़ाबला बि कराया विया। रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल रज़ाक कलोड़ो। पीर ॻोठ वेझो सदर जी भटियूं में मशहूर सूफ़ी औलिया जेदल फ़कीर कलोड़ो उर्फ़ शहीद बादशाह जो सालियानो 272 उर्स मुबारक जे मौक़े ते सिंध जी सक़ाफ़त रांदि मल मलाखड़ो करायो वियो, जंहिंमें सिंध ऐं पंजाब जे मल पहलवाननि हिसो वरितो। मलाखड़े में पहलवाननि विच में ज़ोर आज़माईअ जा ज़बरदस्त मुक़ाबला कराया विया। पहलवाननि हिक ॿिए खे दसे ख़ूब दाद हासिल करण सां गॾु रोक रक़म जा इनाम पिण माणे वरिता। उन मौक़े ते मेले में शरीक मल पहलवाननि ऐं ॿियनि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त साहब असां मल आम दरगाहूं जेके आहिनि ऐं मां कोरिया, रूस, ईरान ॿाहिरनि मुल्कनि में चइनि मुल्कनि जो टूर करे आयो आहियां ऐं पहलवानी असांजी सिंध जी सक़ाफ़ती रांदि आहे। पर अफ़सोस सां चवणो थो पए त हे ॾिसो असांजा मारूड़ा जेके आहिनि न साईं, उहे ई हिन खे मोहबत कनि था ऐं अवाम गॾिजी सॼी करे बिल ठाहे हिननि जी सहायता करे थो। असां ख़ानदानी मलो बाबा, जीअं त मुंहिंजो ओट पहिरियों भलो पहलवान, असां बि पहलवान थी आया हाणे अॼुकल्ह इंदौर में पहिरें जोड़ जा पहलवान मां सिंध पंजाब माना पूरे पाकिस्तान में विड़ी आहियां, पर हुकूमत जी तरफ़ का आवन कंदो पाकिस्तान में जिथे जिथे मल थी आहे, चाहे बलूचिस्तान हुजे, पंजाब हुजे, कहिड़े बि इलाइक़े में जिथे मल थींदी आहे असां उते मुक़ाबला कया आहिनि। एवार्ड असां इलाही खटिया आहिनि। सचल जो एवार्ड खटियो आहे, भिटाई जो, कलंदर जो। हुकुम जो कोई असां सहकार न आहे। असांजा मल पहलवान कई वीचारा बीमार पिया आहिनि घरनि में, ऐं कई किननि खे धकु लॻी थो वञे। असांजी रांदि अहिड़ी आहे। मल खां असां असली ख़ानदान विढ़ंदा था अचूं, उन खां पोइ असां जेको आहे गवर्नमेंट जो कोई सहकार कोन्हे को। असां जेको बि आहे पंहिंजे घर में ख़र्च था कयूं। लॉकडाउन में मल न हुई त असांजे पंहिंजे दर्दाए पे दुकान, दर्दाए पे मां दर्दी आहियां, पाण टेलर मास्टर दुकान ते कमु कंदो आहियां। असांजे माना काई सहकार कोन्हे का। मल में असां ॾाढो 272 उर्स मुबारक आई। हुनजे हवाले सां असांजो वाल साहिब पहिरियां हूंदो, उनजे खां पोइ असां जेका दरगाह जी ख़िदमत शुरू कई आहे। ऐं हीअ मल पहलवान ॿाहिरियां ईंदा आहिनि, सिंध पंजाब खां ईंदा आहिनि, ऐं दुकानदार जेके आहिनि सो ॿाहिरियां ईंदा आहिनि। झूला वग़ैरह ऐं अक़ीदतमंद मुरीद ईंदा आहिनि जेके हिते लुत्फ़ वठंदा आहिनि। 2 सालनि जे करे जेको मेलो कोरोना जे करे जेको रुकिजी वियो हो, उन में माना हर जेका बिरादरी उहा जेका ग़म में हुई ऐं ॾुख में हुई, छो त हे मेला मलाखड़ा जेका मोहबतूं हर हिक जी इहा ॻाल्हि हूंदी अथव। मोहबतूं क़ाइमु दाइमु रहनि थियूं। 3-4 ॾींहं हिकिड़ो इंटरटेन लॻी पई आहे असांजी यूसीअ में, ऐं जेका तक़रीबन बिरादरियूं जेके बि आहिनि मल मलाखड़े खे इंजॉय कनि थियूं। हिन मेले लॻण सां एॾी दिलि ख़ुशि थी आहे। नंढड़ा ॿार फोड़ा हर माण्हू जेको आहे त हिन मेले में तमामु ख़ुशि आहे, छो जो इहे मेला सिंध में असां सिंधियुनि जा सदाईं लॻंदा आहिनि। मल रांदि सिंध जी सक़ाफ़त आहे ऐं पहलवान सिंध जो सरमायो आहिनि। अवाम पारां मिलियल मोट त पहलवान पंहिंजे घर जो चरखो हलाइनि पिया। सिंध हुकूमत खे बि घुर्जे त मल पहलवाननि जी सहायता करे त जीअं हिन क़ौमी रांदि खे बरक़रार रखी सघिजे। कैमरामैन शकील कलोड़ो सां गॾु अब्दुल रज़ाक कलोड़ो, आवाज़ न्यूज़, पीर जो ॻोठ।